नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कराची में खबर ॾींदा हलूं त पाकिस्तान में कोरोना वायरस जा 2 केस साम्हूं अची विया आहिनि। वज़ीर आज़म जे सिहत बाबति ख़ासि मामून ॿिन्ही केसनि जी तस्दीक़ कई है। सिहत खाते जे तर्जुमान तस्दीक़ कंदे चयो त 22 सालनि जे मुतासिर शख़्स यहिया जाफ़री ऐं उन जे घर भातियुनि खे मख़सूस वार्ड में मुंतक़िल कयो वियो। तर्जुमान मूजिबि यहिया जाफ़री नाले नौजवान हवाई जहाज़ जे ज़रिए ईरान खां कराची पहुतो। हिफ़ाज़ती इंतज़ामनि तहत मुतासिर थींदड़ शख़्स जो घर भातियुनि जी बि निगरानी कई पई वञे। उन खे मख़सूस वार्ड में मुंतक़िल कयो वियो। तर्जुमान मूजिबि मुतासिर थींदड़ शख़्स खां गॾु सफ़र कंदड़ 2 माण्हुनि जो बि डेटा हासिल कयो पियो वञे। होॾां सिंध हुकूमत जे तर्जुमान मुर्तज़ा वाब जो चवणु आहे त मुतासिर थींदड़ शख़्स खे फौरी तौर ते आइसोलेशन वार्ड में मुंतक़िल कयो वियो, जॾहिं त हिन सां गॾु जहाज़ में सफ़र कंदड़ 2 माण्हुनि जी बि ॻोल्हा कई पई वञे। मुर्तज़ा वाब चयो त यहिया जाफ़री खे एयरपोर्ट ते स्कैनिंग न कयो वियो। एयरपोर्ट सूबाई हुकूमत जी न वफ़ाक हुकूमत जे कंट्रोल में एयरपोर्ट ते निगरानी वधाइण जी ज़रूरत है। सिंध हुकूमत जे तर्जुमान जो चवणु आहे त कोरोना वायरस जी रोकथाम लाइ सिंध हुकूमत सभई क़दम खणी रही है। कोरोना वायरस मुतालिक़ कंटेंट्स मौजूदु है जेके अस्पताल फ़राहम कयूं वयूं आहिनि। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।